सचो है सिंधिया सुहिणो है सिंधिया हर हंध सिंधिया शीत सिंधिया सचो है सिंधिया सुहिणो है सिंधिया हर हंध सिंधिया वाह रे सिंधी वाह वाह रे सिंधी वाह रे सिंधी वाह 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 रे सिंधी वाह। सुहिणी असांजी मिल्कियत सुहिणी असांजी ॿोली सुहिणियूं भॻतूं ऐं गीत सुहिणी संतनि जी लोली शीत सिंधिया सचो है सिंधिया सुहिणो है सिंधिया हर हंध सिंधिया शीत सिंधिया सचो है सिंधिया। ये जेका फाथो आहे भॻवान आहे इनखे असां सिर्फ़ु हिकु सिंधी फिल्म नथा चई सघूं। फिल्म उहा थींदी आहे जेका हिकु बिज़नेस थींदी आहे ठाही वेंदी आहे मनोरंजन विकियो वेंदो आहे पैसो कमायो वेंदो आहे पर जेका सिंधी ॿोलीअ जे अंदरि अगरि फिल्म ठहे थी त इन जो मक़सदु साफ़ आहे कि हीअ पैसा कमाइण जे लाइ न ठही आहे हीअ सिंधियत जो प्रचार करण लाइ ठाही आहे सिंधी कलाकारनि खे अॻियां वधाइण लाइ ठाही वई आहे सिंधी ॿोलीअ खे हिमथाइण लाइ वधाए वई आहे इन जे लाइ हीअ सिर्फ़ु हिकु सिंधी फिल्म न आहे हीअ सिंधियत जो महायज्ञ आहे। फाथो आहे भॻवान जेका हीअ सिंधी मूवी ठही आहे जंहिंजा हीअ गीत असीं हिते वीडियो जे रूप में ॾिठासीं जंहिंजो ऑडियो रिलीज़ अॼु थियो आहे उन सां गॾु हिकु जाम वॾो बैनर लॻल आहे तव्हां ॾिसंदा कि टी सीरीज़ जो लोगो आहे हिते माना म्यूज़िक ऑन टी सीरीज़ त हेॾी वॾी कंपनी हेॾी प्रसिद्ध कंपनी जेकॾहिं पंहिंजो विश्वास जताए थी हिन फिल्म जे गीतनि ते ऐं उनखे पंहिंजो बैनर ॾिए थी त इहा तमामु वॾी सुठी ॻाल्हि आहे कि टी सीरीज़ जे बैनर तले हीअ सभु कुझु थियो आहे ऐं इहे सीडीज़ अॼु खां मार्केट में अवेलेबल आहिनि त हीअ पिक्चर अपील आहे हिकु क़िस्म जी त तव्हां सभु थिएटर में ॾिसो पंहिंजे जेतिरा बि अथव मिट माइट उल्हासनगर में या उल्हासनगर खां ॿाहिरि उहे तव्हां वटि अचनि था घुमण लाइ त उन्हनि खे बि सिंधी पिक्चरूं इहे ॾेखारियो जीअं हिन कलाकार जेतिरा बि वेठा आहिनि उन्हनि जी हिमथ न टुटे ऐं उहे तव्हांखे वरी बि वरी सिंधी पिक्चरूं ठाहे करे ॾेखारनि। जय झूलेलाल। फाथो आहे भॻवान जी कामयाबी जे लाइ सिंधी यूथ ग्रुप VTV जे कलाकारनि जे पारां ढेर सारियूं शुभकामनाऊं। धन्यवाद। मां इहा ई चाहींदुमि त असांजी इहा फिल्म जीअं अॻु में 2 फिल्मियूं वॾी कामयाबीअ सां सिंधु नगर में ऐं ॿाहिरि हली रहियूं आहिनि हीअ फिल्म बि उन ई नमूने अहिड़े ई नमूने ऐं उनखां वधीक कामयाबी सां हले जंहिंजो नालो आहे फाथो आहे भॻवान। अॼु हाज़िर सभु कलाकार इन्हनि मिली करे एॾी महिनत करे जेका फाथो आहे भॻवान इहे जेका फिल्म कढियूं आहिनि ऐं पंहिंजी सिंधी ॿोली हिनखे कीअं वधाइनि हाणे माण्हू ॾिसो हर हिकु ॻाल्हि में माण्हू सिंधी अॻियां ई आहे भई बिज़नेस में सभु ॻाल्हियुनि में रोटी पाणी में उथण विहण में सभिनी भई सिंधी अॻियां ई आहिनि तीअं भई फिल्म जो नालो बि असांजो भई सिंधी छो न हुजनि अॻियां ऐं मां वरी बि हिननि लाइ सभिनीनि लाइ दुआ थो कयां भई ईअं ई भई अञा सिंधी फिल्मूं कढंदा रहनि सभिनी खे आशीर्वाद आहे खैरो बरकत। बाबू जामनाणी परेश मुंहिंजो नंढो भाउ आहे परेश हा जेको बि दुख सुख हूंदो आहे मूंखे अची ॿुधाईंदो आहे ईअं नी त हिननि खे बाबा हिन पिक्चर जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼाए करे स्टैंडिंग मुझी रिक्वेस्ट आहे सभु ॼणा उथी करे बाबू ऐं परेश लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼाईंदा उथी बीह करे। क्या बात है, फाथो आहे भॻवान, ये टाइटल भी जाम भलो आहे,
थोरी बि ॻाल्हि थींदी आहे बाबा असांखे दुख ईंदो आहे त हुन साईं ॾिसो तव्हांजा शेवादारी थी करे असांखे सुख थो अचे। इहा पिक्चर बि हुन ते मथां आहे, फाथो आहे भॻवानु। जय जय वसण शाह, जय जय पारू शाह। आदरणीय किशन बाबा जी, टिल्लू सिंह भाई साहब जी, छोटे नवाब साईं छोटू राम जी, परेश जो स्वागत। मूंखे कोई अहिड़ो इरादो न हो कंहिं फिल्म में कमु करण जो, पर परेश मुंहिंजा 2 कलाक वरिता ऐं मूंखे स्क्रिप्ट ॿुधाई। सत्संग खां सवाइ घटि इहे फिल्म कान्हे। कॾहिं इहो सोचियो आहे त वीचारो भॻवानु उनजी छा हालति हूंदी, त अहिड़ी सिचुएशन असांजे भाउ ने परेश महसूसु कई त वीचारे भॻवान जी छा हालति हूंदी त उहा ॻाल्हि हिन फिल्म में ॾेखारण जी कोशिशि कई आहे ऐं हुनखे टाइटल बि ज़बरदस्त ॾिनो अथई, फाथो आहे भॻवानु। बसि मां इहो ई चवंदुमि त मां जाम शुक्रगुज़ार आहियां परेश जो, जंहिं मूंखे हिन फिल्म में कमु करण जो मौक़ो ॾिनो। एंड सीरियसली टेक्निकली इहा पिक्चर जाम 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 सुठी आहे, उहो तव्हां ॾिसंदा त पाण ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ऐं सभिनी शहरवासियुनि खे मुंहिंजी निमाणी वेनिती आहे त महिरबानी करे इहा पिक्चर थिएटर में अची पाण त ॾिसंदा ई ॾिसंदा, पर पाण सां गॾु पंहिंजनि मिटनि माइटनि खे ज़रूरु ॾेखारींदा। असां फिल्म जे लास्ट में पढ़ंदा आहियूं अ फिल्म बाय, कहिड़ी बि फिल्म हूंदी आहे उन डायरेक्टर नालो हूंदो आहे अ फिल्म बाय, पर हिन सभु कम हिकु हिकु शइ अकेले हैंडल करे इहो ॾेखारियो आहे अ फिल्म बाय परेश झामनाणी। तव्हां ज़रूरु पिक्चर ॾिसणु ईंदा, मूंखे उमेदु आहे, छोकी तव्हांखां मूंसां वधीक सिंध सां प्रेम आहे ई आहे। हलो, जय झूलेलाल।